अस्सलामुअलैकुम दोस्तों, कड़ा हाल अथव। उमेद कयां पियो सब ठीक ठाक हूंदा। दोस्तों, अॼु हिन वीडियो में मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जेके बि सिंधी ड्रामा ॾिसण वारनि लाइ हिकु नई ख़ुशख़बरी अची वई आहे। ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जो काफ़ी दोस्तनि खे घणे में घणो इंतज़ारु हो त हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी कॾहिं ईंदो। दोस्तों, उन्हनि दोस्तनि जूं इंतज़ार जूं घणियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि ऐं हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी अची वियो आहे। सिन टीवी यूट्यूब चैनल ते तव्हां सर्च करे ज़हर ज़िंदगी क़िस्त हिकु ॾिसी सघो था। दोस्तों, हीउ ड्रामो हफ़्ते में 4 ॾींहं हलंदो। पहिरियां बि मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां, वरी बि मां तव्हांखे ॿुधायां पियो। सूमर खां अॼु खां स्टार्टिंग थी चुको आहे। क़िस्त हिकु वरंदे जुमे ताईं हीउ ड्रामो ॾिसी सघो था। हफ़्ते में 4 चकर ज़हर ज़िंदगी तव्हां सिन टीवी यूट्यूब चैनल ते सर्च करे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिन टीवी यूट्यूब चैनल ते तव्हांखे हीउ ड्रामो ॾिसण में ईंदो। दोस्तों, इन ड्रामे जी तमामु सुठी कहाणी आहे ऐं तमामु सुठा अदाकार आहिनि ऐं हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी सर्च करे। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। दोस्तों, अहिड़ा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल अली रज़ा मैसर यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी निशान ते ज़रूरु क्लिक कजो। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, शुक्रिया।